हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। चौथा भगवान ॾिसो प्रेम जे सदके छा नथा कनि। जेको असां भी कम न कयूं वो कम भी भगवान कंदा। चओ हरे राम। तां कॾहिं पंहिंजे पिता जी ॾाढ़ी लाथी आहे? ॿुधायो हा या न? कंहिं पंहिंजे पिता जी हजामत कई आहे, शेविंग कई आहे? पंहिंजी कई हूंदी। वॾे भाउ जी पिता जी कंहिं पंहिंजे पतीअ जी कई आहे छा? न कई अथव न? हरे राम। लेकिन श्री कृष्ण भगवान पंहिंजे भक्त जे करे, उनजो हिकिड़ो भक्त जो कमु हुयो हजामत जो, नाई हुयो, उन जे करे भगवान वञी कंहिंजी हजामत कई। हिकिड़े राजा जी ॿुधायो, राजा इंद्र जंहिंजे चरणनि ते अची करे हीरन वारे मुकुट सां आरती उतारींदो आहे भगवान कृष्ण जी, ऐं उहे भगवान कंहिंजी ॾाढ़ी लाइ न, छाजे करे? ध्यानु ॾेई ॿुधो। हिकिड़ा भगवान जा भक्त हुआ, उनजो नालो सेन, सेनो सेनो चवंदा हुआ। उनजो कमु हुयो नाईअ जो, नाई हूंदो हो। लेकिन कमाल आहे, भगवान जे भक्तीअ में ॾाढी रुचि, छो जो जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का हो। भगवान जात पात न ॾिसंदा आहिनि, ॿार ॿुढो न ॾिसंदा आहिनि, स्त्री पुरुष न ॾिसंदा आहिनि। जेको भक्ति करे बसि उन सां प्रेम कंदा आहिनि। अगरि भक्ति करण वारो चंडाल भी आहे, नीच भी आहे, घटि जात भी आहे, लेकिन भक्ति अथसि तो भगवान उनके गले लगाईंदा आहिनि, हृदय में विहारींदा आहिनि। ऐं अगरि ब्राह्मण भी आहे, उन में भक्ति कोन्हे, प्रेम कोन्हे, गुण कोन्हनि भक्तीअ जा, त भगवान खे उहो ब्राह्मण भी प्यारो न लॻंदो। चओ हरे राम। हाणे सैन नाईअ जो हिकु कमु हूंदो, रोज़ सुबुह जो उथी करे सत्संग कंदो, ऐं सत्संग ईअं कंदो कि बुख प्यास भुलिजी वेंदो, कमकार भुलिजी वेंदो, ऐं ॾाढ़ी लाहींदो राजा जी। राजनाई हुयो। राजनाई भी जहिड़ो तहिड़ो न थींदो आहे। राजनाई जेको हूंदो राजा उन खां ई ॾाढ़ी लाराईंदो, ॿियो कोई नाई न ईंदो। ऐं ॾाढो ध्यान सां, जंहिंजो हथु साफ़ हूंदो, शालीनता हूंदी, मर्यादा हूंदी, उन खां ई राजा ॾाढ़ी लाराईंदो। त राजा जो पंहिंजे ज़माने में नाई हो, रोज़ वञी करे सुबुह जो राजा जी ॾाढ़ी लाहींदो। हिकु ॾींहुं ॿाहिरियों संत आया, सुबुह खां आरंभ थी वियो भगवान जो भजन कीर्तन सत्संग, धुनी लॻण लॻी। धुनी कंदे कंदे अॼु सैन नाई ईअं खोइजी वियो संतनि जे संग में। आहा, संगीत आहे जेको तारींदो आहे, ऐं कुसंग आहे जेको ॿोड़ींदो आहे। ध्यानु ॾिजो भाई। संत मुरारी बापू ॿुधायो कि असांजे शास्त्रनि में वर्णन लिखियलु आहे कि इंसान खे नाश करण जे लाइ 4 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन खां बची हलो। 4 बुराइनि खां बचो त तव्हांजो नाश न थींदो। ॾाढी ख़तरनाक बुराइयूं 4, उन में फैलजंदा आहिनि माया जाल। ध्यानु ॾिजो। हिकिड़ो अज्ञान, ॿियो अभिमान, टियों प्रमाद यानी आलस, ऐं चौथों कुसंग। ध्यानु ॾिजो, ॾाढा अनमोल वचन। अज्ञान जे करे असांजो नाश थी वेंदो आहे। पतो ई न हूंदो आहे माण्हू कोई मांस थो खाए त मांस खाइण पाप आहे, हाणे नरक वेंदो कि न वेंदो? चओ हरे राम। अज्ञान जे करे कंहिंखे दिलि दुखाए छॾी, कूड़ ॻाल्हाए छॾी, कपट करे छॾी, बेईमानी कई, कंहिंजी हत्या करे छॾी, त छा उनखे पाप जो फल न भोगणो पवंदो? भोगणो पवंदो। ज्ञान हुजणु ज़रूरी आहे। ज्ञान जे बिना इंसान ऐं जानवर में कोई भेद कोन्हे। चओ हरे राम। अज्ञान जे करे माण्हू जो नाश थी वेंदो आहे। ॿियो अभिमान जे करे। ज्ञान भी अथसि, हे कमु कबो आहे, न कबो आहे, कम करे भी तो, सुठो कम भी तो करे, पर सुठो कम करे वरी अभिमान भी तो करे। हाँ, मां न हुजां त हे न थिए, हाँ हे मां आहियां तोखे छॾे थो छॾे, चाहे त हिन महिल ख़तमु करे छॾियां तोखे, तूं थींदो छा आहे?
एड़ो अहंकार के हर जी अहंकार न भावे भगवान के अभिमान पसंद को चो हरे राम। हाणे टियों तत्व प्रमाद चेबो आलस के पतो आ असां के भगवान जो भजन करण खपे नथा क्यों पतो आ भगवान जी कथा बुधण खपे सत्संग करण खपे नथा क्यों पतो आ गोविंद जा गीत गायण खपन गुण गायण खपन नथा क्यों पतो आ सुबह जो स्नान करण खपे सुम पयाऊं यो नाश करण वालो इनके चेबा प्रमाद प्रमाद यानी जीते जी मृत्यु ये मरण को न मरंदा मानू जीते जी मरे जे समान सांस हलन था खाइन पीन था खेडन था घुमन था लेकिन कम जो करण वा वो नथा कन न करण वा वो कन था बीड़ी सिगरेट पीअंदा नशो कंदा जुआ खेडंदा मोबाइल हलाइंदा टीवी वेही ॾिसंदा पर उथी करे भजन न कंदा भगवान जी कथा न ॿुधंदा भजन न ॿुधंदा सुम पिया हूंदा। हरे राम ये माण्हू जीवत शव समान चया विया। ऐं चौथों आहे कुसंग ग़लति संग करण सां माण्हू ग़लति दिशा में हली वेंदो आहे। कई माण्हू हूंदा आहिनि खोटो संग कंदा आहिनि धीरे 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 उन संग जे रंग में वो माण्हू पाण बि उहो ई थी वेंदो आहे। अरे भैया तूं केॾो बि सुठो आहे चार माण्हू तुंहिंजा ख़राबु आहिनि हिकु ॾींहुं चवंदा असां सां गॾु प्यालो टकराए शराब पी न मां न पीअंदो आहियां ॿिए ॾींहुं अरे अस त वॾी पार्टी आहे अरे हिकु गुण पी चइनि माण्हुनि पकड़े उनखे पीआरे छॾियो हाणे उनखे धीरे धीरे करे ॿ बार पीआरियऊं 3 बार हाणे चौथों बार पाण ई घुरणु लॻो 5 बार पैसा चोरी करे पीअण लॻो पोइ लड़ाई झगड़ा करे पीअण लॻो अहिड़ो शराबी थियो माण्हू पंहिंजो पूरो जीवन ख़तम करे छॾियो। हरे राम श्री कृष्ण गोविंद। नौजवान छोकरो 2 ॾींहं पहिरियों शराब पी करे ट्रक जे हेठों गाड़ीअ जे हेठों अची वियो गुज़ारियो नौजवान। हाणे माता उनजे इन करे उनखे जनम ॾिनो माता जनम ॾिनो माता पिता जी सेवा करे भक्ति करे पंहिंजो कुल खानदान तारे कि शराब पी करे काथे मरी वञे। अहिड़ा रोज किस्सा था थियनि त इहो चइबो आहे कुसंग ग़लति संग जेको माण्हू जंहिंजो संग कंदो आहे उहो उहे थियणु लॻंदो आहे। चओ हरे राम। इन करे सुठी सुठी ॻाल्हि सिखूं सुठी आदत विझो भाई ग़लति आदत न विझो। कई माण्हू ख़ाली वेही वेही करे इहे मच्छर मारींदा रहंदा आहिनि वेठे मच्छर मारण बि पाप अथव भागवत में लिखियलु अथव किवलियूं मारणु मच्छर मारणु खटमल मारणु जुआ मारणु बि पाप अथव। पंहिंजो साफ़ सफ़ाई रखो पर मारियो न ईअं साफ़ रखो कि जुआ पवनि ई कोन पर पइजी बि वयूं त मारण जो अधिकार तव्हांखे कोन्हे साफ़ करनी पवंदी लेकिन मारियो न। यादि रखो हितों जो कानून मथे न हलंदो मथो जो पूरो कानून भले हिते नथो हले लेकिन मथों जो कानून त इंसान ते हलंदो ई हिते बि हली थो सघे। हिते कूड़ ॻाल्हायो त कोई पाप आहे कोई जेल में विझंदो न। हिते निंदा कयो कंहिंजी जी भरे कयो सॼो ॾींहुं कंहिंजी निंदा ॿुधो कननि सां अरे हिकु ॾींहं जो बि जेल न मिलंदो तव्हांखे लेकिन भगवान जे दर ते हिकु हिकु शब्द जो हिसाब थींदो। यादि रखिजो निंदा भली किसे की नाही कूड़ ॻाल्हाइण हिते कोई पाप कोन्हे पर भगवान वटि महापाप आहे। साच बराबर तप नहीं झूठ बराबर पाप जाके हृदय साच है वाके हृदय हरि आप। हरे राम नथा चओ न नथो लॻेव सुठो भगवान जो नालो नथो वणेव न सची ॿुधायो हा या न त चओ पोइ चुप चुप छो वेठा आहियो चओ न जय श्री कृष्ण। हर बार तव्हांखे असां सम्झायूं हर बार 5-5 मिंटे में कि जॾहिं बि नालो चवायूं था ओॾी महिल त जोर सां चओ कम से कम रोड ताईं त आवाज़ वञे। हा बाक़ी तव्हां मन में सिमरन कंदा रहो हे हरी वरी नथा चओ हिते ई ठीक सां चओ जय श्री कृष्ण राधे कृष्ण कृष्ण हरि बोल हरे राम हरे नारायण नारायण। कथा पिया ॿुधायूं तव्हांखे कंहिं भगत जी नालो त ॿुधायो
वाह वाह, बस यही त कथा ॿुधण लॻे थो। तव्हांखे यादि कोन्हे? हाणे त तव्हांखे नालो ॿुधायोसीं। सैनो बि चवंदा उनखे, सैन नाईअ जी कथा। तॾहिं चवंदा आहिनि न, लखे माण्हू वेठा हूंदा आहिनि त मुट्ठी भर कथा ॿुधंदा आहिनि। 100 ॿार पढ़ंदा आहिनि त उन में 4 माण्हू टॉप कंदा आहिनि। वेठा त उहो ई आहियो, समय कढी आया हो त छा निंड करण लाइ आया हो हिते? हाँ, कथा ॿुधण आया हो न, ध्यानु ॾियो न त पूरो कथा में। हरे राम। कथा ईअं ॿुधी वञो कि घर वञो त पूरी पूरी कथा ॿुधाए छॾियो। घर वारनि जो बि बेड़ो पार कयो। कथा ईअं ॿुधो, कथा ईअं ॿुधो कि भॻवान जा थी वञो। अचो संसार जा बणिजी करे निकिरो त श्री कृष्ण जा, राधा रानीअ जा। उहे भक्तनि जा गुण असांजे अंदरि न आया त कथा वरी कहिड़ी ॿुधीसीं असां? हरे कृष्ण, हे हरि। हाणे ध्यानु ॾियो भाई, सैन नाई भगवान जी कथा में वेठा जीअं तव्हां वेठा आहियो, पर रंगजी आहे, खोइजी आहे। गोविंद जा गुण गाईंदे गाईंदे पतो ई न पियो कि हाणे समय थी वियो आहे राजा जे ॾाढ़ी लाहिण जो। अरे ही त अधु कलाकु वधीक थी वियो, होश ई न रहियो। अरे त कलाकु वधीक थी वियो। हाणे राजा अहिड़ा ख़तरनाक हूंदा, पेशी न हलंदी। छो भाई, छाजे करे न आहे? 3 कलाक देरि चाढ़ियोसि फांसीअ ते, विझोसि जेल में, हणायोसि 100 कोड़ा हिनखे, तत क्षण सजा थी वेंदी। अॼु वांगुरु थोरी FI थी, केस ठहियो, अदालत पहुतासीं, हेॾो 100 रुपयो ॾिनोसीं, हलो अॻिले महीने पेशी। 10 साल थी विया, माण्हू जीअंदो मरी वियो, फ़ैसिलो आयो ई कोन। हाँ, ईअं थोरी थींदो। हाणे भॻवान खे चिंता लॻी कि मुंहिंजो कीर्तन थो करे, मुंहिंजी कथा थो ॿुधे, हे मुंहिंजे प्यार में खोइजी वियो आहे। हाणे हिन जी ज़िमेदारी केरु संभालींदो? भॻवान चवनि था ॿियो केरु संभालींदो? मूंखे ई संभालणी पवंदी। तॾहिं श्री भॻवान सैने जो रूप धारण कयो। हकल ईअं थींदा आहिनि, हुनजो पीउ बि पहचाने न सघे। भॻवान कोई मिमिक्री कंदा आहिनि छा? न, भॻवान त बिल्कुलु सेम टू सेम, सम्झो ॿियो सैनो ठही आहे। ॻाल्हाइण बि उहो ई, कपिड़ा बि उहे, पेटी बि उहा ई, ऐं आईनो बि उहो ई, दर्पण बि उहो ई, छुरी बि उहो ई। ऐं पेटी खणी अॼु भॻवान राजा वटि हली पिया। अहिड़ी मोहिनी विधऊं राजा ते, राजा सॼो गुस्सो ई भुलिजी वियो। पहिरियों त ॾाढो गुस्सो पियो अचे, पर जीअं भॻवान खे ॾिठऊं सैने रूप में, चए थो यार सैना, हद करे छॾे यार, एॾी देरि लॻाए छॾी अथई, काथे भाई? भॻवान चयो आहे कि ग़लती त मुंहिंजे भक्त जी आहे, ग़लती न आहे, उहो त प्रेम त मुंहिंजे भक्त जो आहे, पर माफ़ी त मूंखे ई घुरणी पवंदी। भॻवान चवनि था महाराज क्षमा कजो, माफ़ कजो, मूंखे अचण में देरि थी वई। हाणे भॻवान भक्त जे लाइ क्षमा था घुरनि, काई ॻाल्हि न आहे। उन राजा खे बीमारी कोड़ हूंदो हो। 1000 वैद्य हकीम आया, वॾा वॾा, कई जड़ी बूटियूं खणी आया, राजा जी बीमारी दूर न थी। लेकिन अॼु श्री लक्ष्मीपति भगवान पाण रमापति पंहिंजे हथनि सां स्पर्श कयो राजा खे। आहा, कहिड़ी दवा हूंदी दुनिया में, वो कहिड़ो साबुण हूंदो जेको भगवान जे स्पर्श खां वधीक कंहिं में ताक़त हूंदी। हाँ, छा संजीवनी में बूटीअ में ताक़त है? छा लक्ष्मण महाराज संजीवनी बूटीअ जे बिना जीअरा न पिया थी सघनि? राम जी जे स्पर्श सां जीअरा न थियनि हा छा? अरे प्रभु भावे बिन सास ते राखे। ये तो श्री भगवान लीला कंदा आहिनि। अॼु भगवान जो स्पर्श थियो, राजा जो कूड़ दूर थियो, पतो ई न पियो। राजा जो स्पर्श थियो, राजा के स्पर्श थियो ठाकुर जी जो, अंदर ही अंदर चिंताऊं, शोक, उद्विग्नता, भीतर ही भीतर जेके कई तरह जा विचार खत्म थिया, आनंद जी लहरियूं हलण लगियूं, पंहिंजो पाण ई समता अची वई, धीरज अची वई, आनंद जा सागर था हलनि। आहा हा, राजा चए तो भाई, अरे सेना अस्त तो ॾाढो बढ़िया सेवा कई आहे भाई। जीअं जीअं सेन नाई कंदो तीअं तीअं भगवान पूरो उन जी ॾाढ़ी लाथी, मुंहुं धुआरियो ऐं उहो दर्पण कढी करे ॾेखारियो। आहा, राजा गदगद थी वियो। चो हरे राम, श्री कृष्ण गोविंद। छाजे करे भगवान ईअं कयो? छो जो सेन भगवान जे ध्यान में हो तो भगवान उन जे सेवा में लगी वियो। हरे राम।
सैन गोविंद का चिंतन करन लागे, प्रभु सैन की चिंता करन लागे। सैन गोविंद का चिंतन करन लागे, कृष्ण सैन की चिंता करन लागे। भक्त भक्ति में डूबा है कुछ इस कदर, कान्हा हरि सैन का रूप धरन लागे, कृष्ण सैन का रूप धरन लागे। क्या कहो भगवान? निज हाथों में पेटी उठाए लेनी, निज हाथों में पेटी उठाए लेनी, वामे दर्पण छुरी कैंची धर देनी। सब सामान भगवान विखया, वामे दर्पण छुरी कैंची धर देनी। वो भगवान छा कहो? निज हाथों से गोविंद हजामत करे, निज हाथों से कर कमलों से गोविंद हजामत करे। भक्त खातिर हरि देखो क्या ना करे, भक्त कारण हरि देखो क्या ना करे, भक्त कारण हरि देखो क्या ना करे। हाँ एतरी आवाज, एतरी रखनी तो आवाज है ना। पेट जी भी बिल्कुल एतरी आवाज है कि कोई शब्द समझ में अचे, ऐसा साउंड हो कि कथा का गाने का एक शब्द समझ में नहीं आया, कान में नहीं गया, तो प्रेम कहाँ से पैदा हो, है ना। हमको तो भगवान से जोड़ना है, ऑर्केस्ट्रा थोड़ी ना सुनानी। भगवान से तार जुड़े, वही संगीत है जो भगवान की सेवा में लगे, भगवान की कथा में काम आए। ऐसे नहीं कि शोर शराबा हो और शब्द क्या हुआ पता ही नहीं पड़ा, कान में ही नहीं गया। हाँ वाइब्रेशन जैसे म्यूजिक होनी चाहिए, जैसे मोबाइल में वाइब्रेट होता है ना, वैसे आवाज आनी चाहिए, बस इतनी सी। निज हाथों में गोविंद हजामत करे, निज हाथों से गोविंद हजामत करे। भक्त कारण हरि देखो क्या ना करे, भक्त भक्ति में डूबा रहेगा जहां कान्हा। ऐसा करुणा का सागर मिलेगा कहाँ, ऐसा करुणा का सागर मिलेगा कहाँ। भक्त भक्ति में खोया रहेगा जहाँ, भक्त भक्ति में डूबा रहेगा जहाँ। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद। गोपाल
बोलो भक्त वत्सल भगवान की। की जय। हाँ ॾिसो भगवान सैने जो रूप धारण करे राजा जी दाढ़ी लाथी आईनो ॾेखारियो। भगवान उहे मसाज मालिश भी कई जेको जीअं सैनो कंदो हू बहू सेम टू सेम पूरी भगवान सेवा कई। कलाक सेवा करे ऐं भगवान वापसि विया। अॼु राजा स्नान कयो ऐं जीअं स्नान करे वस्त्र धारण कया ऐं जीअं दर्पण में वरी ॾिठो पाण खे, अरे हे छा आहे, मुंहिंजो कोड़ काॾे हो? कंचन काया थी वई देवताउनि जहिड़ी। राजा सुंदर थी वियो, ईअं पियो लॻे 20 साल नंढो थी वियो, जवान थी वियो। राणियूं ॾिसी हैरान थी वियूं, महाराज अॼु कहिड़ो वैद्य आयो हो, कहिड़ो हकीम आयो, कहिड़ो जादूगर आयो, महाराज तव्हांजो कोड़ काॾे गायब थी वियो? राजा चए तो मां तो कोई दवा तक नहीं है, अज सुबह को कैसा मिलियो ही ना, मां तो अञा दाढ़ी हाणे लाड़ाई आ। महाराज सच बुधायो, कोई वैद्य आयो, कोई जड़ी बूटी, कोई संजीवनी बूटी आई छा? न न भाई सैनो आयो, ॾाढो देर सां आयो, अॼु कलाक देर करे छॾी, अॼु बस दाढ़ी लाए वियो त हाणे मां ॾिसां थो त मुंहिंजी कंचन काया स्वरूप ही बदिलजी वियो आहे। हिकु कोई निशान भी कोने। वॾा वॾा वैद्य हकीम हारजी विया, लखनि रुपयनि जी दवाऊं खणी आया पर लाभ न थियो। त महाराज उस सैन त कोई दवा न लॻायो, कमाल आहे, सैन त न आई आहे, कोई वैद्य त आहे कोन, वैद्य ठीक न करे सघिया। ऐं वाकई सैन ही त मूंखे हथु लॻायो आहे, ॿियो कंहिं त स्पर्श भी न कयो आहे। ओहो, ज़रूर कोई सैन दवा लॻायो या कोई मंत्र पढ़ियो, कोई जादू करियो। अॼु सैन न आई त उहो कमु कयो आहे, ओहो कि माधुराज उनखे ॾेई छॾिया। कमाल आहे, वॾा वॾा जेको कमु न करे सघिया। हाणे ध्यानु ॾियो, भॻवान त पंहिंजो कमु करे हली आहे, कमु थी वियो। हेॾे सैन न आई, जेॾीमहिल 3 घंटा पूरा थी विया सत्संग कीर्तन खे, ऐं जेॾीमहिल आयो लाल झूलेलाल थी, आरती थियण लगी, प्रसाद बटजण लॻो, तॾहिं ख़्यालु आयो, अरे मांखे त राजा जी दाढ़ी लाइणी, 4 कलाक गुज़री आहिनि। हाणे ॿाहिरी चेतना आई, सैनो न आई, थर थर कांपण लॻो, पतो न आहे राजा छा कंदो। लेकिन हाणे मां राजा ॾे वञा कि न वञा? न वञिणो पवंदो, अगरि न वेंदुमि त अञा राजा नाराज़ थींदो, फांसीअ ते न चाढ़े छॾे। थी थो सघे हिन महिल वञी करे मां पेरनि ते किरी पवां, माफ़ी घुरांसि त राजा वधि में वधि कुछ महीना जेल में विझे या कुछ कोड़ा हणाए, कोई सजा ॾे, देश को कढी छॾे, या कम से कम मृत्यु दंड त न ॾींदो। मां वञी पेरनि ते किरी माफ़ी तो घुरांसि। डुकंदो डुकंदो राजा जे तरफ़ सैनो न आई, पेटी खणी करे वियो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। डुकंदो डुकंदो वियो ऐं हाथ जोड़े जीअं राज द्वार में अंदर घुसियो त जेके सिपाही बीहंदा आहिनि चवनि था, महाराज कमाल कयो तो, सम्झी वियो अॼु मुंहिंजी ख़ैर न आहे, हे मजाक था कनि। महाराज अॼु राजा तव्हां ते ॾाढो प्रसन्न अथव। हाँ, सिपाही छा चवण लॻा कि राजा तव्हां ते प्रसन्न अथव। राजा त वाकई प्रसन्न हो, उनजो कोड़ लही वियो। लेकिन सैन नाई न सम्झो, चई मुंहिंजी मजाक था उॾाइनि। हा, राजा क्रोध में अची वियो आहे लॻे थो, अॼु मुंहिंजी ख़ैर न आहे। वरी अॻिते वियो त मंत्री मिलियो। मंत्री चए थो, महाराज कमाल कयो अथव, सैन न आई, अॼु त तव्हां जीवन में उहो कमु कयो आहे जेको कॾहिं न कयो आहे। सैन चए थो, मां जीवन में पहिरियों बारी त देरि कई आहे। हाँ, अॼु संत आया, मूंखे कहिड़ी ख़बर, संत बि मौज में अची वेंदा, मूंखे बि होश ई न रहियो। भॻवान प्रभुए छा करे छॾियो, मां त तव्हांजे भक्तीअ में खोइजी वियुमि, लेकिन हेॾे त मौत जो फरमान निकिरण वारो आहे। उनखे कहिड़ी ख़बर कि जंहिंजे तूं ध्यान में वेठो आहे उन भॻवान कहिड़ो कमु कयो आहे कि इतिहास बणिजी वेंदो, युगनि युगनि तक तुंहिंजी कीर्ति अमर थी वेंदी। मंत्री चए थो, महाराज अॼु त तव्हां ते राजा ॾाढो ॾाढो प्रसन्न अथव, अॼु त तव्हां जादू करे छॾियो अथव, कमाल कयो अथव। अखियुनि में आंसू अची विया। सैन चए थो, तव्हां बि मजाक था कयो, पतो न आहे छा थींदो। अरे न न, मां सच थो चवां। जीअं साम्हूं पहुतो, राजा डुकंदा डुकंदा आया, हथ जोड़े करे माफ़ी अञा घुरियई कोन, भॻवान नौबत न ॾिनी। राजा बाह पकड़े करे गले सां लॻाए छॾियो।
महाराज मां नाई आया, घट जात आया, ची ये अखर न चो, ये अखर न चो भाई, वड़ा वड़ा जेके कम न करे सघिया आज तू कयो आहे। महाराज मां छा कयो आहे, मां तो विलंब कयो आहे। अरे न न सेना, थोड़ी सी देर तू लगाई, थोड़ी सी देर लगाई, लेकिन तू अज केड़ी दवा लगाई, अज तू केड़ो जादू करे वहाँ, तुझे अंदर कोई करामत अची वही आहे, कोई सिद्धि अची वही आहे। महाराज तव्हांजा अखर समझ में नथा अचन। अरे समझ में तो मूंखे भी नथो अचे, तू केड़ो जादू कयो आहे। हे ॾिस मुंहिंजो चेहरो त ॾिस, हाँ हे मुंहिंजी गर्दन त ॾिस, हे मुंहिंजो मस्तक ॾिस। हाँ महाराज, अस तव्हां त बिल्कुलु ॾाढो तरो ताज़ा ऐं बिल्कुलु स्वस्थता नज़र अचो, तव्हांजी काया त सोन जहिड़ी थी वई आहे। महाराज तव्हांजा दुख कीअं दूर थिया, प्रभु कृपा कई। मां त अरदास कंदुमि प्रभुअ खे। चवनि था ॿियो कंहिं कया, छो थो बहाना करे, सेना तू ही त इहो इलाज करे वहाँ, हाँ तू ही त कोई दवा लगाए वहाँ, ॾाढ़ी लाइण आए, तू कहिड़ो जादू करे वहाँ। हे ॾिस तुंहिंजे हथ लॻण सां मुंहिंजा सभु रोग दूर थी विया। बोलो सतगुरुदेव भगवान की। ताड़ियों वजाए करे असांजे परम पूज्य साईं जन जो ठीक सां स्वागत कयो। इहो संत चवंदा आहिनि, ये ताड़ियुनि वारी मालाऊं करतल माला है। हिकु माला भी वठी अचो तो 20-30 रुपया लॻंदव की न, समय लॻंदो 15 मिंट, लेकिन वेठे वेठे करे तव्हां ताड़ियूं वजाए करे संतन खे माला पाए सघो था। थोड़ो जोर सां, हा हाणे बिना पैसे वारी माला साईं, पैसा भी न लगे, लागत लगे न फिटकरी, रंग चोखा ही चोखा। हरे राम, हे हरि, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो सात संगत जी, भगवान कीअं सेने जो रूप धारण करे राजा जी ॾाढ़ी लाए आया, इन ॻाल्हि जी कोई जानकारी न हुई सैन खे। सैन चए तो मां त हाणे आयो आहियां, तव्हां छा था ॻाल्हायो, मूंखे सम्झ में नथो अचे। राजा चए तो भाई कूड़ छो थो ॻाल्हाए, तोखे त 2 कलाक थी विया, 3 कलाक तूं पहिरियों आहीं, तूं कलाक ॾेढ देर कई आहे ज़रूर, लेकिन काई ॻाल्हि न आहे। तूं मुंहिंजी ॾाढ़ी लाथी, ॾाढ़ीअ सां गॾु मुंहिंजो रोग बि लाहे छॾियो, तूं मुंहिंजो कोड़ बि लाहे छॾियो, मुंहिंजो तन त कंचन काया करे छॾियो, तो कंचन देह थी वई। मां आयो, हा हा, हे ॾिस मंत्री चए तो आया हो जो तव्हां, सैनिक चवनि था तव्हां आया हो। हाणे त जारो जार रोअण लॻो सैनाई। राजा चए तो तूं रोए छो थो, मां त तोखे कुझु न ॻाल्हायो आहे। सैन तो चए तव्हां ॻाल्हायो बि आहे त छा कयो आहे, वधि में वधि फांसी त चाढ़ियो आहे महाराज। लेकिन अॼु मुंहिंजे करे उन दीन बंधु दीनानाथ परमात्मा सचिदानंद भगवान श्री कृष्ण के मांजो रूप धारणो पियो, उन केड़ो निकृष्ट हेठों निम्न सेवा करनी पई। उन्हें अची करे पंहिंजे हथनि सां तव्हांजी ॾाढ़ी लाथिया, जंहिंजा चरण लक्ष्मी माता दबाईंदी आहे। तॾहिं त राजा भी हैरान थी वियो। हा 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 हा, सैन जेॾीमहिल तूं मतिलबु भगवान आयो, वो भगवान हुयो। हा महाराज, ॿियो केरु हूंदो, उहो बहुरूपियो भगवान हो। तॾहिं मूंखे जीअं स्पर्श कयईं त मुंहिंजे अंदरि ॼण आनंद जी गंगा बहण लॻी, सभु चिंताऊं ख़त्म थी वियूं, शरीर सोन वांगुरु बणिजी वियो। राजा भी रोअण लॻो। सैनाई चए तो महाराज तव्हां त भागन वारा आहियो, सहजी तव्हां भगवान जा दर्शन पाए वरिता। हाँ, जन्म जन्म मुनि जतन कराही, अंत राम कही आवत नाही। ऐं पंहिंजे हथनि सां भगवान तव्हांजी ॾाढ़ी लाही आहे। राजा भी भक्त बणिजी वियो, रोअण लॻो। सैननाई हथ जोड़िया, महाराज बस या कल तक मुंहिंजी आख़िरी नौकरी हव। अॼु मुंहिंजी जॻह ते राजा ॾाढ़ी भगवान तव्हांजी लाहे आहे। अॼु खां मां उन भगवान जी सेवा कंदुमि, अॼु उन दीन बंधुअ जी नौकरी कंदुमि, जंहिं मुंहिंजे 3 कलाकनि जे 4 कलाकनि जे भक्तीअ जे करे अची मुंहिंजो रूप धारे अहिड़ी निम्न सेवा करे आहे। मुंहिंजे करे भगवान खे अहिड़ी सेवा करणी पई, मूंखे त आत्म ग्लानी थी थिए महाराज। वो तो सुठो कि तव्हां मूंखे फांसी ते चाढ़ियो आहे त मूंखे एतिरो दुख न थिए हा, लेकिन भगवान ईअं कयो। ओहो, उन ॾींहं खां सेन नाई ॾाढ़ी लाहिणी बंदि करे छॾी। आहा, 24 कलाक भगवान जो भजन कंदा रहिया, कीर्तन कंदा रहिया, सुमरन कंदा रहिया।
तॾहिं चवंदा आहिनि जो जाकी शरणी पड़े ताको ताकी लाज। उल्टे पांव मछली चले और बहो जात गजराज। पानी जे अंदर मच्छी हूंदी आहे न, हाथी हूंदो आहे त धार में हाथी बि वही वेंदो आहे, तरी न सघंदो आहे। लेकिन उन ई पाणीअ जे अंदरि, नदीअ जे अंदरि मच्छी उल्टो बि तरी वेंदी आहे। छाजे करे कि मच्छी उन जल जे शरण आहे। त अहिड़ी तरह सां जेके भॻवान जी शरण वठंदा आहिनि, भरोसो कंदा आहिनि, भॻवानु उनजो भरोसो कॾहिं तोड़ींदा न आहिनि। विश्वास रखो, तव्हां बि भरोसो रखो। हाणे चऊं भरोसो अचे कोन थो, कीअं कजे? हर माण्हू चाहे थो प्रहलाद वांगुरु मां बि भॻवान ते विश्वास कयां, पर विश्वास नथो अचे त छा कयूं? त चऊं विश्वास भॻवान खां घुरो न। ॾींहं में 1000 बार प्रार्थना कयो, बार बार चओ प्रभु मूंखे भरोसो ॾे, श्रद्धा ॾे, विश्वास ॾे। वंदो भवानी शंकरो श्रद्धा विश्वास रूपणो। भगवान गौरी शंकर श्रद्धा विश्वास जो रूप आहिनि। जंहिं पंहिंजे हृदय में श्रद्धा रखी, भरोसो रखियो, उन सम्झो गौरी शंकर भगवान खे पंहिंजे अंदरि विहारियो। चओ हरे राम। एक तेरे भरोसे में रहना चाहूं गिरधारी, एक तेरे भरोसे में रहना चाहूं गिरधारी। कृपा तेरी मिल जाए तेरे चरणों में बलिहारी। कृपा तेरी मिल जाए तेरे चरणों में बलिहारी। एक विनती करूं तुमसे, अवगुण पे न ध्यान धरो। एक विनती करूं तुमसे, अवगुण पे न ज्ञान धरो। मिट जाए वासना मेरी, हृदय में प्रेम भरो। मिट जाए वासना मेरी, हृदय में प्रेम भरो। नहीं द्वेष रहे मन में, नहीं क्लेश रहे मन में। कृपा तेरी मिल जाए तेरे चरणों में बलिहारी। एक तेरे भरोसे में रहना चाहूं गिरधारी। कृपा तेरी मिल जाए तेरे चरणों में बलिहारी। कभी मन के दरवाजे पे खुद ही तुम आया करो। कभी मन के दरवाजे पे खुद ही तुम आया करो। प्यासे को पानी की तरह मुझको भी भाया करो। प्यासे को पानी की तरह
का वरदान हो। प्राणों के भी प्राण हो। हरि बोल। भक्ति का वरदान हो। कृपा तेरी मिल जाए, तेरे चरणों में बलिहारी। कृपा तेरी मिल जाए, तेरे चरणों में बलिहारी। मेरी कामना है ये कि कामना कोई ना करूं। मेरी कामना है ये, कामना कोई ना करूं। तेरा सब तुझको सौंप कर आनंद तेरा दर्शन करूं। तेरा सब तुझको सौंप कर आनंद तेरा दर्शन करूं। ये दिल हो जाए तेरा, तू भी हो जाना मेरा। कृपा तेरी